यूनिवर्सिटी केर ॻाल्हाईंदो बाबा? हाँ चो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध में कराची कंबो घोटकी मल्टीनेशनल कंपनी मल्टीनेशनल ज़िलो आहे जिते वॾी आबादी वारो ज़िलो आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे हिते जा सरदार मक़ामी वॾेरा घोटकी कने यूनिवर्सिटी बि नथा ॾेई सघनि। असां अपील कयूं था त वधी रहियल सिंध खे MPM खे घोटकी जा असांखे यूनिवर्सिटी ॾिनी वञे जीअं असां तालीम शागिर्द तालीम हासिल करे सघूं। हक़ जी ॻाल्हि। हाँ बा छा चवणु चाहे थो? असांखे ज़िले घोटकी में यूनिवर्सिटी खपे। ॿिए नंबर ते ज़िले घोटकी में आबादी घणी आहे इन करे असांखे ज़िले घोटकी में यूनिवर्सिटी। घोटकी ज़िलो अमीर तरीन ज़िलो आहे सिंध में, रेवेन्यू ॾींदड़ ॿियो नंबर वॾो ज़िलो आहे। हिते केतिरियूं मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि। अरबे रुपया CSR ऐं रॉयल्टी जे मद में मिलनि था। असां चऊं था उन्ही पैसनि मां असांखे यूनिवर्सिटी क़ाइमु करे ॾिनो वञे। हेॾो सारो ज़िलो आहे, 20 लख आबादी आहे। असां वटि न का यूनिवर्सिटी आहे, का बि यूनिवर्सिटी असां वटि न आहे ऐं न ई कंहिं यूनिवर्सिटी जो को कैंपस आहे। जी वसीम। बिल्कुलु जीअं त ज़िलो घोटकी जे जेको वॾो में वॾो ज़िलो आहे जंहिंमें यूनिवर्सिटी असांखे नथी ॾिनी वञे। जेको असां वॾेरनि वटि हर दफ़े वञूं था, हिन दफ़े असां वञी मथे ॻाल्हाईंदासीं तव्हांजे करे यूनिवर्सिटी जे करे ॻाल्हाइण बि तयारु नथा हो। नाअहल आहिनि, करप्ट आहिनि, ज़ालिम आहिनि, समाज दुश्मन आहिनि। मिले जीअं नंढा ॿार पढ़ी करे सुभाणे असांजे मथां गिरेबाननि में वॾेरा चाहींदा मथां हथ विझनि। उहो त हथ विझंदासीं, हथ विधल बि आहिनि इंशाअल्लाह। भले असांखे यूनिवर्सिटी न ॾियो, इंशाअल्लाह असां तव्हांखे गिरेबान को पकड़ींदासीं। असांखे पंहिंजा हक़ हिते इंशाअल्लाह। असां सभु तव्हां सां गॾु आहियूं। मां गॾु आहियां, मुंहिंजा दोस्त गॾु आहिनि। हीअ सभिनी जो मसइलो आहे, सिर्फ़ु तव्हांजो मसइलो न आहे, पूरी क़ौम जो मसइलो आहे। असांजी क़ौम खे अलाए छा थी वियो आहे। ॿियो को ॻाल्हाईंदो आहे भाउ जेकॾहिं कोई ॻाल्हाइणु चाहे? जी साईं। हा साईं, ज़िलो घोटकी जीअं तव्हां पाण ॿुधायो त कराची खां पोइ ॿिए नंबर ते टैक्स वधीक ॾिए थो। जी। त उनजे बावजूदि अॼु ॾींहं ताईं जेके बि MLA MP असांजा चूंडियल नुमाइंदा आला उन्हनि खे हयाती ॾे या न ॾे ओला जी मर्ज़ी, मगर उनजे बावजूदि फ्लोर ऑफ द हाउस करे उन्हनि न ॻाल्हायो आहे। एजुकेशन जे हिसाब से पोयां पियल आहे। असांजो मोनो टेक्निकल कॉलेज असांखे ॾेई करे ख़ुशि करनि था पिया। जट जे पुटनि खे ॻाल्हाइण ई नथो अचे। घोटकी ज़िले जे नुमाइंदा जेके आहिनि, मां चवां थो जट जे पुटनि खे ॻाल्हाइण ई नथो अचे। ख़ाली डिग्रियूं वठी, फेक कूड़ियूं डिग्रियूं वठी आला ऐवाननि ते वञी वेहनि था। हाणे असां न चाहियूं था बि ज़ोरे उहे चूंडजी अचनि था जंहिंमें असांजो कसूर न आहे। बिल्कुलु। त चूंडजी त अचनि था, उनजे बावजूदि हू पोइ ॻाल्हाइनि कोन था। हेॾा असां वटि सेनेटर मौजूदु आहिनि, उहे बि कोन था ॻाल्हाइनि, जेके माज़ी में एजुकेशन जा मिनिस्टर रही चुका आहिनि। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त हू एजुकेशन जा मिनिस्टर हूंदे बि कॾहिं बि पंहिंजे ज़िले घोटकी लाइ उन्हनि फ्लोर ऑफ द हाउस न ॻाल्हायो आहे। लानत हुजे न, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। नस्ल ते लानत हुजे। मोहम्मद अमार दायो एडवोकेट छा चवणु चाहींदो अदा? पहिरियों त इन्हनि ज़ालिम करप्ट इन्हनि लानती वॾेरनि लाइ जन हिन बर्बादी अची कई आहे अदा। जेके ज़िम्मेवार आहिनि, जेके कानून साज़ी कंदड़ आहिनि, जेके जंहिंजे हथ में सभु कुझु आहे, डेवलपमेंट बि उन्हनि जे हथ में, पुलिसिंग बि उन्हनि जे हथ में, सियासी मुदाख़लत करे न त इन्हनि जो इहो कमु त कोन्हे अदा। छा चवणु चाहींदो लानतीर वॾेरनि, लानतीर चूंडियल नुमाइंदनि लाइ जन असांखे तइलीम खां महरूम रखियो आहे, जन असांखे यूनिवर्सिटियुनि खां महरूम रखियो आहे, जन असांजा स्कूल वार्डन में कन्वर्ट करे छॾिया आहिनि। जी अदा। शेर आहे हिकिड़ो कि मुख्तसर वक्त में ये बात नहीं हो सकती, गम इतने हैं कि खुलासे में नहीं आएंगे। ॾुख ऐं तकलीफ़ूं एॾियूं आहिनि। सॼी सिंध सुमैत मजमूई तौर ते ज़िले घोटकी जी ॻाल्हि कयूं था पिया त जेकॾहिं टैक्स असां भरूं, CSR जा फंड, एंग्रो, मल्टीनेशनल कंपनियूं, गैसिया खूह, सभु कुझु कुल मिलाए करे, पर जेॾी महिल किताब डोनेट करण जी ॻाल्हि अचे थी पई त पोइ उहे लम्स लाहौर खे किताब डोनेट कयूं था, छो जो हिते माण्हू रहनि ई कोन था पिया। हिते जे माण्हुनि खे ही माण्हू सम्झनि ई कोन था पिया। इहा त हाणे वाज़े ॻाल्हि आहे त हारी जे पुट जे हथ में कलम या पोरियत जे पुट जे हथ में कलम, उहो कलम हिन लाइ कोन्हे को, उहो हिन लाइ ईअं सम्झो त हथियार जे बराबरि आहे। तो इन शइ खां डिॼनि था पिया, त शऊर खां डिॼनि था। बाक़ी हाणे इहा ॻाल्हि आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ो वॾो बचाक त हणी वियो त जेको आहे असां तव्हांखे IBA यूनिवर्सिटी ईंदासीं, असां तव्हांखे हीअं कंदासीं, हूअं कंदासीं। बाबा असां तव्हांखां पहिरीं ॻाल्हि दियात खां ख़ैरात घुरूं कोन था पिया, ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहा त असां पंहिंजो जेको कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे असांजो, त तव्हांखे या स्टेट खे राइट टू एजुकेशन कंहिं बि हवाले सां तव्हांखे जेकी एजुकेशन आहे उहा उतां जे माण्हुनि खे सिहत, एजुकेशन, इहे मौक़ा तव्हांखे फ़राहम करणा आहिनि। पर जेकॾहिं हू नथा कनि पिया
त पोइ ही जेके नौजवान बीठा आहिनि इन्हनि सां गॾिजी करे असां कानूनी वेड़ बि विढ़ंदासीं ऐं उन सां गॾोगॾु रोडुनि ते बि ईंदासीं, रस्तुनि ते बि ईंदासीं ऐं उन्हनि खे ॿुधाईंदासीं त हीअ जेके महल माड़ियूं तव्हां बंगला अॼिया आहिनि हीअ तव्हांखे अलाह को मथो कोन सटिया हुया, हीअ तव्हां असांजे टैक्स जे पैसनि मां खाधो आहे, करप्शन करे असांजे लाशनि ते, असांजे बचड़नि जे लाशनि ते, असांजे तइलीम ते तव्हां करप्शन करे इहे नौजवाननि जो मुस्बत क़दम आहे। असां हिन खे ऑन कयूं था, सेकंड कयूं था, हिननि सां गॾु बीठा आहियूं हर हवाले सां, जिथे हिननि खे ज़रूरत पवंदी आहे असां हिन सां गॾु। इंशाअल्लाह इंशाअल्लाह तव्हां बि गॾु हूंदव न सिकंदर अला ॾिनो हर मोड़ ते अबा तव्हां सां गॾु आहियूं, तव्हांजी हिम्मत आहे, तव्हांखे सलाम आहे जो तव्हां निकिता आहियो। खड़ कलम खोल किताब इनकलाब जो खड़ कलम खोल किताब इनकलाब इनकलाब खड़ कलम खोल किताब इनकलाब खड़ कलम खोल किताब इनकलाब इनकलाब। साथियो ये हाल वाल आहिनि असांजे चूंडियल नुमाइंदनि करप्ट ज़ालिम बेहद चूंडियल नुमाइंदनि बर्बाद करे छॾियो आहे सॼी सिंध खे, ख़ासि करे घोटकी ज़िले खे। हिते केतिरा ई तेल ऐं गैस जा खूह आहिनि। सिंध में टॉप नंबर ते OGDCL कादरपुर गैस फील्ड आहे, माड़ी पेट्रोलियम आहे। हिते एशिया जूं सभ खां वॾियूं यूरिया फैक्ट्रियूं आहिनि, एंग्रो यूरिया डहर की, फौजी फर्टिलाइज़र मीरपुर माथेलो। हिते केतिरा ई पावर प्लांट आहिनि, एंग्रो एनर्जी आहे, लिबर्टी पावर प्लांट आहे, फौजी फाउंडेशन पावर प्लांट आहे। हिते 6 शुगर मिलूं आहिनि। हिते ज़रात टॉप ते आहे, 10 लाख एकड़ ते हिते ज़रात आहे, मयारी ज़रात आहे। हिन जहिड़ी ज़रात पूरे सिंध में कोन्हे। पोइ बि असां वटि यूनिवर्सिटी न आहे, पोइ बि असां वटि कंहिं बि यूनिवर्सिटी जो कैंपस न आहे। पोइ लानत न आहे अहिड़नि हुक्मराननि मथां, पोइ लानत न आहे घोटकी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खां, अली गौहर मेहर खां वठी, ख़ालिद लुंड खां वठी, मोहम्मद बख्श महार खां वठी, अली नवाज़ उर्फ राजा महार खां वठी, महताब डहर खां वठी, पोइ सभिनी ते लानत न आहे बेशुमार हिननि ते बार बार चूंडबा अचनि था। साथियो तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे हिननि नौजवाननि जो साथ ॾियो, असांजो साथ ॾियो। मां अॼु खां पोइ हिननि सां गॾु आहियां, अॻु में बि गॾु हुयुमि, अॼु खां पोइ बि हिननि सां गॾु आहियां। हिननि जो साथ ॾियो। अचो लखे माण्हू निकिरंदासीं त असांजा मुतालबा मञिया वेंदा न। असां वाका कयूं त असांजो कोई मञे न। घर में ग़ुलामनि ऐं बुज़दिलनि वांगुरु पिया आहियूं। घर वेठे इहे ज़ालिम असांखे पंहिंजा हक़ कॾहिं बि न ॾींदा। ख़ुदा जागो, पंहिंजा हक़ सुञाणो, इन्हनि बेऔकातनि खां पंहिंजा हक़ वठो। तव्हां जॾहिं जाॻियो हो न, इन्हनि जी कहिड़ी मजाल जो तव्हांखे पंहिंजा हक़ न ॾियनि, ख़्वाह उहे चूंडियल नुमाइंदा हुजनि, उहे सिंध जा हुक्मरान हुजनि या मुल्क जा मालिक हुजनि, बूटनि वारा, उन्हनि जी कहिड़ी मजाल, कहिड़ी औकात जो असांखे पंहिंजा हक़ न ॾियनि। पर अफ़सोस असां मुर्दा ऐं ग़ुलामनि वांगुरु सुम्हिया पिया आहियूं, मुआ पिया आहियूं। ज़्यादतियूं थियण बावजूद वाका बि नथा कयूं। वाका त कयो यार, वाका त कयो यार। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे ही लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो। ही जेको आईनो ॾेखारियो आहे मां घोटकी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे, नाला खणी उन्हनि ते ही वीडियो पहुचे, उन्हनि खे उन्हनि जी औकात जी ख़बर पवे जो तव्हांखे वोट ॾेई आला अहवालनि ते पहुचाइण जो असांजो कहिड़ो मक़सदु हुयो ऐं तव्हां कहिड़े मक़सदनि, ज़ाती मक़सदनि जी पूराओ कयो था। शर्म अचणु घुर्जे घोटकी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे, जेके हिन महिल ताईं यूनिवर्सिटी न ॾेई सघिया आहिनि, कैंपस क़ाइमु न करे सघिया आहिनि। 70-80 सालनि खां अबनि ॾाॾनि खां वठी चूंडबा अचनि पिया। शर्म जी ॻाल्हि अथनि। अलाह ताला सभिनी ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।